अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सबका पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। रहीमिया खान पुलिस जो कच्चे में ख़तरनाक गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन जारी, 8 जवाबदार गिरफ्तार। रॉकेट लॉन्चर जे फायर में SHO कोट सब्ज़ल जे बख्तरबंद गाड़ी तबाह, पुलिस जो ऑपरेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु पार्लियामेंट हाउस में थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट तरफ़ां इलेक्शन कमीशन खे फंड्स ॾियण बाबति गौर वीचार कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते इलेक्शन कमीशन खे 21 अरब रुपया जारी करण जी अॼु आख़िरी तारीख़ आहे। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त कानून वारे वज़ीर जो बयान चीफ जस्टिस खे धमकी ॾियण बराबरि आहे। कानून वारे वज़ीर जी मातहत हलंदड़ इदारा चीफ जस्टिस ऐं जजिस ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। सुप्रीम कोर्ट जे हुकमनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ मथां 6 महीना या 5 सालनि ताईं नाअहली थी सघे थी। टंडोलियार बाईपास रोड ते खौफ़नाक हादसो, तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, झंडोमरी वासी नौजवान समेत 4 मदरसे जा शागिर्द थॾे ते फोतनि जा लाश सिविल अस्पताल मुंतकिल, ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। कश्मीर वेझो कारहे इंज़ाम हेठि जवाबदार नुंहुं पंजाब वासी पेश इमाम खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻुझी इतला ते पुलिस जी कार्रवाई, जवाबदार गिरफ़्तार। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।